दोस्तों अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी अस उम्मीद तव्हीं सब खुश हूंदा। साथी हिकिड़ी ॻाल्हि आहे, ॻाल्हि कहिड़ी आहे, तव्हांजी पसंदि छा आहे, चॉइस छा आहे। अगरि तव्हांजी पसंदि जेका तव्हांजी चॉइस आहे उन त तव्हीं ज़िंदगी गुज़ारियो था, या उन उहा अॻुवाणी में खणी तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो था त तव्हीं कामयाबु आहियो ऐं तव्हांजी ज़िंदगी जेका आहे उहा मुतमइन ऐं ख़ुशि गुज़रंदी। कीअं? इंजीनियरिंग में दुनिया जो वॾे में वॾो नोबेल इनाम जंहिं माण्हूअ खे मिलियो न इंजीनियरिंग जो दुनिया में पहिरियों उन माण्हूअ खे जॾहिं नोबेल इनाम हथ में ॾिनऊं त उहो ख़ुशि न हो। साफ़ हिकिड़े सुवाल कयो त साईं दुनिया जे वॾे में वॾे इंजीनियरिंग जो नोबेल इनाम तव्हांखे मिलियो आहे, तव्हां ख़ुशि न आहियो छो? चवंदा जापान जो माण्हू अलाए जर्मनी जो, यादि न आहे। साफ़ी खे जवाब में चयईं त आउं नंढड़ो हुउसि, मुंहिंजी दिलि कढंदी त मां म्यूज़िक सिखां। मिसाल तौरु मूंखे साज़नि जो को सामान हुजे, ऐं छेरियूं ॿधी नचां, डांस करियां, झुमिर हणां, रक़्स करियां, ऐं मूंखे इहा वणंदी। सो आउं नंढड़ो हुउसि। अम्मा मूंखे चयो त बाबा तोखे उस्तादु थियणो आहे, छो जो असांजे मुल्क में अणपढ़ियो माण्हू घणो आहे, ईअं करे इन करे उन्हनि खे सेखारण लाइ तुंहिंजे लाइ लाज़िम आहे त तूं उस्तादु थी। बाबा मूंखे चयो त असांजे मुल्क में इंजीनियरनि जी ज़रूरत आहे, असां वटि इंजीनियरिंग जदीद दौरु अचे पियो, इंजीनियरिंग जी ज़रूरत आहे, इन करे तूं इंजीनियर थींदे। पोइ चई बाबा जी चॉइस ई, ऐं ज़िंदगी जो पंहिंजो हिसो सॼो उनखे ॾिनो, ऐं हाणे आउं उन जो नोबेल इनाम मूंखे मिलियो आहे। मूंखे ख़ुशी बाबा खे ज़रूरु हूंदी त दुनिया जो नोबेल इनाम मूंखे मिलियो आहे, पर मूंखे इन करे ख़ुशी कोन्हे छो जो हीउ नोबेल प्राइज़ जेको आहे मुंहिंजे कम जो कोन्हे को। इन जॻह ते जेकॾहिं को मूंखे बांजो, का बांसरी, का ढोलको, का छेर मिले आहे त आउं दिली तरह वॾो ख़ुशि हुजां ऐं उन मां मज़ो वठां। माना साबित थो थिए त जेका तव्हांजी पसंदि आहे, पंहिंजी जेका तव्हांजी चॉइस आहे, असांजा ॿार हूंदा आहिनि उनजी ज़िंदगी पहिरीं तय करे छॾींदा आहियूं असां त हिन ॿारु ॼाओ आहे जेको हिनखे छा करिणो आहे। मिसाल तौरु ॿराड़नि में असां वटि आम ईअं थींदो आहे, बाबा उन जी शादी ॼमण खां ॿिए ॾींहं ते तय करे छॾी विया त फलाणी छोकिरी फलाणे खे ॾींदासूं, पोइ हे पुटु मुंहिंजो हीअं थींदो, पोइ हीअं, माना इहो तय अवल ॼमण खां पहिरीं। पर रुॻो इहो न, इहो बि तय थियलु हूंदो आहे असां वटि, जेको ॿारु पैदा थियो आहे मरण खां पोइ छा थींदुसि इहो बि असां वटि अवल तय थियलु हूंदो आहे। कतनि असांजे समाज में उन ॿार खे ॿार जे ख़्याल तौरु नाहे छॾे ॾिबो त हिन जी पसंदि छा आहे, हिन जी चॉइस छा आहे। जेकॾहिं उहो पंहिंजी पसंदि ऐं पंहिंजी चॉइस वार ज़िंदगी गुज़ारे थो त आउं गारंटी सां चई सघां थो त उन कम में अज़ीम इंसानु साबित थी सघे थो। कीअं? हिकिड़े माण्हू चयो त जेकॾहिं तव्हांजी पसंदि, तव्हांजी चॉइस ई जेकॾहिं नंढड़ी आहे, हिकिड़े माण्हू जी चॉइस आहे त आउं सरकारी नौकिरी वठां, ख़ूबसूरत क़िस्म जी ज़ाल वठां, कार वठां, ऐं पोइ शहर में बंगलो हुजे या गाॾी हुजे। मिसाल तौरु तव्हां इहो जेका तव्हांजी चॉइस इन ते तव्हां अमल कंदे उन ते पूरा लथा। हाणे तव्हांखे माइप मिली वई, बंगलो मिलियो, नौकिरी मिली, हाणे छा कंदा? हाणे तव्हांजी चॉइस कहिड़ी हूंदी? बसि दुनिया जे ॾाहे माण्हू चयो त पंहिंजे ज़िंदगी जो एॾो वॾो गोल ठाहियो, एॾी वॾी पसंदि खणो, एॾो वॾो मक़सदु चूंडियो जो तव्हां पंहिंजी सॼी ज़िंदगी जेका तव्हांजी गुज़ारियो था या गुज़ारींदे गुज़ारींदे उन रस्ते में मरी वञो, भलो उन मंज़िल ते न पहुचो पर उन रस्ते में तव्हां मरी वञो, तव्हां ज़िंदगी जा एतिरा कामयाबियुनि जा ॾाका सीढ़ी जा मथे चढ़ी ईंदा जो माण्हू सोचे ई न सघंदो। असां वटि त आम हिकिड़ी चवणी ईंदी आहे न, मिसाल तौरु क्लार्क हुजे, अंग्रेज़ी मास्तर हुजे, पुलिस में ASI हुजे, कहिड़ी बि सरकारी नौकिरी मिली आहे, तव्हां उन सां वेहो। मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे, मिलां थो माण्हुनि सां न, तव्हां हुन सां वेहो, हुन सां कचहरी करियो, हू तव्हांखे चवंदो त दुनिया जो कुल इल्मु आहे ई मां वटि। बाबा नौकिरी सरकारी आहे, 40-50 हज़ार मुंहिंजी पघार आहे, मूंखां वधीक दुनिया में छा सम्झी सघे। तव्हांखे जेको बि सिखणो आहे उहो मूंखां सिखो। लतीफ़ साईं ते ॻाल्हाईंदो चवंदो मां सुञाणींदो आहियां, मूंखे ख़बर आहे लतीफ़ साईं तव्हांखे कहिड़ी ख़बर पए। इंजीनियरिंग ते ॻाल्हाईंदो चवंदो माना हुनजो क्लार्क थियणो दुनिया जी जंग फतेह करणु बराबरि हूंदो आहे नौकिरी। पर इहा असां वटि नौकिरी जहिड़ी सूरत हाल आहे, मिसाल तौरु पाकिस्तान में या सिंध में न, दुनिया जे ॿियनि मुल्कनि में कोन्हे का। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में माण्हू खे नौकिरी करण को मक़सदु कोन हूंदो आहे। दोस्त ॿुधाए पियो त अमेरिका में नौकिरी उहे माण्हू कंदा आहिनि जेके वांदा हुजनि, निकमा हुजनि, टोटरी हुजनि, पोइ उहे चवंदा आहिनि भला ॿियो कुझु नथा करियूं त भला सरकारी नौकिरी करियूं था। न त माण्हू बिज़नेस कंदा आहिनि, न त माण्हू पंहिंजे ज़िंदगी जी जेका पसंदि हूंदी आहे, चॉइस हूंदी आहे, ज़िंदगी जो घणो हिसो उन खे ॾींदा आहिनि, उहे कामयाबु थींदा आहिनि। उन ते तारीख़ूं लिखबियूं न, उन्हनि उन कमनि में उहे पंहिंजी एतिरी ज़िंदगी गुज़ारे वेंदा आहिनि, शायदि को ॿियो माण्हू अहिड़ो करे वञे। माना साबित थो थिए जॾहिं असांजी पसंदि ई न आहे। असां वटि नौजवान यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदा आहिनि, उनखां तव्हां पुछंदो सब्जेक्ट कहिड़ा आहिनि, उनजी मुंहिंजो अंदाज़ो आहे त 99% नौजवान जी पसंदि जा सब्जेक्ट नौजवाननि खे कोन्हनि मिलंदा। माली वसैल आहे उन्हनि वटि न हूंदा आहिनि। मिसाल तौरु
इंजीनियरिंग पढ़ण लाइ उनखे जो ख़्यालु आहे तव्हां इंजीनियरिंग यूनिवर्सिटी या इंजीनियरिंग कॉलेज में पढ़ण लाइ उन वटि पाण पैसा ई कोन्हनि, वसाइल ई कोन्हनि, कीअं पढ़ी सघंदो? पोइ जेका आई कार आहे। पोइ इन करे असांजी ज़िंदगी जीअण जो अॼु जे दौर जे नौजवाननि जो जेको मक़सदु वालदेन ठाहे छॾियो आहे, समाज ठाहियो आहे या मुआशिरे ठाहियो आहे, बाबा सुठी तालीम हासिलु करियो, सुठी नौकिरी करण लाइ, सुठी नौकिरी इन करे करियो त सुठे मक़दार में पैसा गॾु करे सघो। आम असां वटि हिकिड़ी चवणी आहे, असांजे हिकिड़ो माइट लतीफ़े तौरु उहो यूनिवर्सिटी मां पढ़ी ॻोठु मोटी आयो, असांजे ॻोठ में जीअं मोटी आयो त असांजे हिकिड़े माइट जी ॻऊं ई जंहिं खीरु न पए ॾिनो। पोइ चयूं भाउ अलीअदर भटियाणी पुट खे वठी अचो, आकाश आहे उन खां पुछो त ॻऊं खीरु छो नथी ॾे? उन वठी आया भाई ॻऊं असांजी खीरु नथी ॾे। हुनजो मूंखे केॾी ख़बर ॻऊं खीरु नथी ॾे? चई मां यूनिवर्सिटी पढ़ी आयो आहियां, तो इहा बि ख़बर कोन्हे का त ॻऊं खीरु कीअं थी ॾे, पोइ यूनिवर्सिटी छो पढ़े? माना इहा असांजी हूंदी आहे पसंदि वालदेन जी या चॉइस ते नौजवान वञे थो, माना यूनिवर्सिटी मां वञी पढ़ी मोटी आयो, माना हिन वटि सभु ॼाण अचे भई। इन करे जॾहिं चॉइस पसंदी नौकिरी हूंदी, भली ज़ाल हूंदी ऐं भलो घर हूंदो, त पोइ समाज लाइ त पाण कुझु न करे सघंदासीं। इन करे पंहिंजी चॉइस, पंहिंजो गोल ज़िंदगी जो एॾो वॾो चूंडियूं, एॾो वॾो मक़सदु खणूं पंहिंजी ज़िंदगीअ में, उन ज़िंदगी जे मक़सद खे पूरो करण लाइ अमलनि तौरु जिदोजहद में रहूं। मूंखे यकीन आहे त पाण उन ते भले कामयाबु न बि थी सघूं, पर जेतिरो अॻिते उन जे पोयां पाण निकिरी वेंदासूं, पोयां जा इंसान असांजा मिसाल ॾींदा आहियूं, उहे सोचींदा त सलाम आहे हिन माण्हू खे जेको एॾा अॻियां निकिरी वियो आहे। पर जेकॾहिं पसंदी थोरी हूंदी, चॉइस ई नंढड़ी हूंदी, पाण उन खे पूरो करे वरितोसीं त इहो बि नाकाम आहे। इन माण्हू बि ज़िंदगी में कुझु न करे सघियो। हक़ मौजूद जी।